नौशीं भेरिया फाउंडेशन कॉलेज खैरपुर में सकाफती दिहाड़े के हवाले से पुरवकार तकरीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सकाफती लिबास पहिरे सिंधी गीतनि ते रक़्स कयो। उन हवाले से पेश है गुलमीर फुलपोटो जी ही रिपोर्ट। सदा सिंधु जी छोली मारुअड़न जी मिठड़ी बोली रहे, सदा सिंधु जी छोली मारुअड़न जी मिठड़ी बोली मल्हाए वञे, जिते ॿारनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कया आहे। इन हवाले सां अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जीअं त तमामु सिंधी भाइरनि खे असां दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयूं था ऐं असां वॾा ख़ुशि आहियूं त असांखे अहिड़ा सकाफ़ती डे मिलिया आहिनि ऐं असां पंहिंजी क़ौम जो हिकिड़ो जेके असां वटि ट्रेडिशन आहे उन्हनि खे असां उजागर कयूं था। अॼु कल्चर डे जो प्रोग्राम तो थिए बहरिया फाउंडेशन कॉलेज में, जंहिंजे खे असां इलाही इंजॉय था कयूं ऐं इलाही सकाफ़त जे बारे में असां हिते स्पीचिस वग़ैरह कंदासीं, टेबलोस वग़ैरह कंदासीं ऐं हिते उनजे हिसाब सां असां ड्रेसिंग बि करायूं। असां इनखे इलाही इंजॉय था कयूं। असां कल्चर डे हर साल मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें असांजा बहितरीनु उस्ताद शागिर्द हिसो वठंदा आहिनि ऐं नंढा नंढा ॿार गुलड़ा मासूम ॿार पंहिंजी सिंध जी सूंह खे सकाफ़त खे ज़ाहिर कंदा आहिनि ऐं प्यार मोहबत ज़ाहिर कंदा आहिनि। हिते तव्हां शागिर्दनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरा टीम सां गॾु गुलमीर फुलपोटो, धरती टीवी न्यूज़ खैरपुर।